अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं हिन वक़्त ताईं अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 डिसंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। नाम्यारे रागी सरमद सिंधी जी वरसी। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीब मुनक़िद, भेटा पेश। सिंध धरती लाइ जाखोड़ण जो वचन। अवामी तारीख़ पारां कलम 144 बावजूदि पीपी जो जलसो कानून जी भञकड़ी करार। बलूचिस्तान में नियाणियुनि जबरी गुमशुदगियुनि वारनि वाक़िअनि केतिराई सवाल उथारे छॾिया। वारिस सरापा एहतजाज। स्टील मिल जो सामान सोशल मीडिया ते विकिरो। मीरपुर साकरे में वापारियुनि फसल जा अघ घटाए छॾिया। आबादगार परेशान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जे बीजल नाम्यारे रागी सरमद सिंधीअ जी वरसीअ जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीब मुनक़िद कयूं वियूं। पिरियालो में जसकम पारां तक़रीब मुनक़िद करे भेटा पेश कई वई। जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि सरमद सिंधी जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे भेटा पेश कई। अमर रागी सरमद सिंधीअ जी वरसी तक़रीब संस अबाणे ॻोठ पिरियालो में मुनक़िद कई वई, जॾहिं त तक़रीब में महिमान तौरु मरकज़ी ऑर्गेनाइज़र पुनहल सारियो, अकबर मकोल, मुजीब आज़ाद भेलार, करम सामटियो, ज़ाहिद शंबाणी ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चयो त सरमद सिंधी धरती जो दर्द रखंदड़ कलाकार हो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां अज़ीम रागी शहीद सरमद सिंधीअ जी यादि में वारह में तक़रीब मुनक़िद कई वई। क़ौमी रागी सरमद सिंधी जी तस्वीर अॻियां मेणबतियूं ॿारे गुल निछावर करे सरमद सिंधी खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते सियाफ़ जे मरकज़ी अॻवान वकार रज़ा चोलियाणी, मीर मुश्ताक तुनियो, कामरेड सलीम सुमरो, सीनियर सियासी अॻवान कामरेड मज़हर हुसैन चोलियाणी, मीर मुज़मिल बिरोही, फ़तहमद वको ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सरमद सिंधी पंहिंजे गीतनि वसीले अवाम में धरती सां प्यार ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो। सिंध यूनाइटेड पार्टी मलीर पारां क़ौमी रागी सरमद सिंधी जी वरसी तक़रीब अवामी प्रेस क्लब मलीर में कोठाई वई, जंहिंमें सियासी, समाजी, इल्मी ऐं अदबी अॻवाननि, सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में सरमद सिंधीअ जी तस्वीर अॻियां गुल पिणु निछावर कया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे शिराज सोलंगी, इक़बाल कलमती, सईद सोलंगी, सैयद इनायत अली शाह, तारिक जान, सैतो, मुश्ताक गबोल, सलमान शाह ऐं ॿियनि चयो त क़ौमी रागी सरमद सिंधी पंहिंजे सुरनि ऐं गीतनि वसीले असांजे दिलनि ते हुक्मरानी क़ाइमु कई। हू अॼु बि सिंध वासियुनि जे दिलनि में रहे थो। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां पिणु मलीर में क़ौमी रागी सरमद सिंधीअ जी वरसी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग चोए, कराची डिवीज़न जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़, ऑर्गेनाइज़र सिकंदर ओठे ऐं पोरियत मज़ाहमत जे सरमद शाह ख़िताब कंदे चयो त शहीद सरमद सिंधीअ जे आवाज़ में अहिड़ो रोमांस ऐं मज़ाहमती जज़्बो हो जो संदसि गीत ॿुधी क़ौम में हमेशह नओं उत्साह पैदा थींदो रहियो आहे। तक़रीब में साबिर नोहड़े, सावल ज़ोहराणी, बचल गाहे, हिदायतुल्लाह, विनोद कुमार, ज़ुहैब मंगी, फरहान मस्तोई ऐं ॿियनि शिरकत कई। जसकम तालके टंडे आदम पारां पिणु सिंध जे बीजल क़ौमी रागी सरमद सिंधी जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे ग़ुलाम शबीर कुरेजो, आसिफ़ कीरियो, फ़िदा हुसैन बीहण, तुफ़ैल बीहण ऐं ॿियनि चयो त सरमद सिंधी अज़ीम कलाकार हो, जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। कंबर में पिणु जसकम मरकज़ पारां वरसी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे अब्दुल ख़ालिक चांडियो, सैयद हसनैन बुख़ारी, इमदाद मुग़ैरी, अयाज़ मगसी ऐं ॿियनि ख़िताब कयो। वारह में पिणु क़ौमी रागी
सरमद सिंधी जी तस्वीर अॻियां मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। जसकम जे मरकज़ी सॾ ते मीरपुर माथेले में सिंध जे अज़ीम क़ौमी राॻी शहीद सरमद सिंधी जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश कई वई। ज़िले अॻवान नहमान सिंधी, बख़्त ख़ान, मोहबाज़ाद, सनाउला चाचड़ ऐं अताउला सिंधी तक़रीब खे ख़िताब कयो। जसकम पारां मीरो ख़ान में पिणु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे सफ़दर अली तुनियो, मोहम्मद हसन जतोई, इख़्तियार अहमद, रिज़वान अहमद तुनियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जसकम जे मरकज़ी सॾ ते खिपरे में पिणु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आज़ाद कुंभर, शौकत बुढ़ी, अब्दुल गनी कुंभर, अली रज़ा कुंभर, माशूक देशी, यासिर अहमद, सरदार सलीम, अब्दुल्ला ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते शहीद सरमद सिंधीअ जी तस्वीर ॾाढो गुल निछावर करे ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। अमर राॻी सरमद सिंधी जी यादि में कोटड़ी में पिणु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे दीदार शाम, अली बश काबूरे, जिब्रान सुमरे ऐं ॿियनि ख़िताब कयो। सिंध सभा मरकज़ जे सॾ ते सिंध सभा ज़िले सखर पारां सिंध जे क़ौमी राॻी सिंध जे बीजल शहीद सरमद सिंधी जी वरसी जे मौक़े ते प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सफ़ीउल्लाह जाफ़री जी सरबराही में ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सरमद सिंधी तोड़े जो असां सां गॾु नाहे, पर संदसि गीत असांखे अॼु बि उत्साह ॾियनि था। बलूचिस्तान में औरतुनि जे जबरी गुमशुदगियुनि वारनि वाक़िअनि केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं 16 औरतुनि खे जबरी तौरु लापता कयो वियो आहे, जॾहिं त जबरी तौरु लापता कयल हिकु औरत खे ज़्यादती जो निशानो बणाए क़तलु कयो वियो। आसमा बलोच, नाज़िया ऐं ॿियनि खे जबरी तौरु लापता कयो वियो। लापता थींदड़नि में रुबीना बलोच, फरज़ाना ज़ोहरी, महमल, शीरीन, शहर बानो ऐं ॿियूं बि शामिल। माह जबीन खे पिणु कोयटा मां खंभे गुम कयो वियो। राबिया बलोच, हाज़रा बलोच, हानी, ख़ैरुनिसा समेत केतिरियूं ई औरतूं जबरी तौरु लापता कयूं वियूं। पंजगोर वारे इलाइक़े मां नाज़िया शफ़ी खे अमड़ सां गॾु जबरी तौरु लापता कयो वियो हो, जॾहिं त लापता करण बाद खेसि ज़्यादती जो निशानो बणायो वियो, जंहिं दौरान हू फ़ौत थी वई। केच मां जबरी तौरु खंभे गुम कयल हानी बलोच ऐं हैरुनिसा जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। औरतुनि समेत घर भातियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस पारां केच वारे इलाइक़े मां 2 औरतुनि हानी बलोच ऐं हैरुनिसा खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जंहिंजे ख़िलाफ़ वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि, जॾहिं त औरतुनि जे जबरी गुमशुदगियुनि वारे वाक़िअनि ख़िलाफ़ मज़मती बयान जारी कंदे समीदीन बलोच चयो आहे त उहे बलोच किथे आहिनि जेके दावाऊं कंदा आहिनि त असां बलोच औरतुनि जे मामलनि में हसास आहियूं। बलूचिस्तान मां जबरी तौरु गुम कयल बलोचनि जूं माऊं ऐं भेणूं सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर उन्हनि जो साथ ॾियण लाइ केर बि तयारु न आहे। असांखे रियासत तरफ़ां जबरी गुमशुदगियुनि जो निशानो बणायो पियो वञे। इन अमल खे रोकण लाइ मुनज़िम तहरीक जी ज़रूरत आहे। बलोच स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी तर्जुमान चयो आहे त बलूचिस्तान में नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम कयल चचरे लाश उछलाइण ॻणती जोॻो अमल आहे। हाणे त औरतुनि खे बि जबरी तौरु लापता कयो पियो वञे। इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जो वाज़े सबूत आहे त हिते इंसान जी जान जी का बि अहमियत न आहे। इहे समूरा हरबा गैर इंसानी आहिनि, मुल्की आइन, बैन अल-अक़वामी क़ानून ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहिनि। जारी कयल बयान में वधीक चयो वियो आहे त बलोच केतिरनि ई ॾहाकनि खां रियासती जबर बर्दाश्त कंदा पिया अचनि। हर घर मां को न को नौजवान जबरी तौरु लापता थियल आहे। हर घर खे लाश मिली चुका आहिनि। असीं सभु इज्तमाही सदमनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। औरतुनि जी जबरी गुमशुदगी ज़ुल्म जी इंतिहा आहे, जेका कंहिं बि मुहज़ब मुआशिरे में क़बूलियत जोगी न आहे। तालीमी इदारनि में बलोच
शागिर्दनि खे हिरासां कयो वञे थो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त समूरनि जबरी तौरु लापता कयल औरतुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे, जबरी गुमशुदगियुनि वारनि वाक़िअनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। बलोच लिबरेशन आर्मी सां मुआहिदे खां पोइ पाबंदी पयल तहरीक तालिबान पाकिस्तान बलूचिस्तान खे वेस्टर्न ज़ोन जो दर्जो ॾेई एयरफोर्स क़ाइमु करण जो ऐलान पिणु कयो आहे। पाबंदी पयल तहरीक तालिबान पाकिस्तान नए साल में तनज़ीम साज़ी जो ऐलान कयो आहे, जॾहिं त फ़िज़ाई फ़ोर्स क़ाइमु करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सवाल इहो आहे त TTP तरफ़ां फ़िज़ाई फ़ोर्स जो मतिलबु छा हूंदो? छा हिन ॾींहनि में ड्रोन हमला कया वेंदा या फ़िज़ाई फ़ोर्स क़ाइमु कई वेंदी? ख़ैबर पख्तूनख्वा पुलिस जे अङनि अखरनि मूजिबि 2025 दौरान शिदत पसंदनि पारां 54 ड्रोन हमला कया विया, जेके सभ खां वधीक बनू ऐं उत्तर वज़ीरिस्तान वारनि इलाइक़नि में कया विया। हाणे सवाल पैदा इहो थो थिए त छा बलूचिस्तान में बि अहिड़ियूं कार्रवायूं कयूं वेंदियूं? सियासी समाजी तनज़ीमनि पारां बलोच औरतुनि खे आज़ादु करण जो पिणु मुतालबो कयो वियो आहे। भिरिया भरिसां ज़ैतून पटण तां थियल झेड़े में लठियूं हणी नौजवान सैयद बिशारत शाह खे क़त्लु कयो वियो। सैयद बिशारत शाह जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि पारां काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते वारसनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे बेॾोह क़त्लु कयो वियो आहे। ज़ैतून पटण वारे मामले तां क़त्लु थियल नौजवान जे वारसनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि जो मुतालबो हो त फ़ौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी मल्हाई वई। सिंध वासियुनि मज़ार ते हाज़िरी भरे लुड़कनि जी भेटा पेश कई। पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर अज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसी जे मौक़े ते गढ़ी ख़ुदाबख़्श में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़िद कयो वियो हो, जॾहिं त शहीद राणी सां मुहबत कंदड़नि खेसि लुड़कनि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते भेटा पेश कंदड़नि जो चवणु हो त पीपल्स पार्टी शहीद मोहतरमा जे मिशन खे विसारे छॾियो आहे। सिंध वासियुनि सां ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि। अॼु असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे यादि कयूं था। जेकॾहिं हूअ ज़िंदा हुजे हा त सिंध जूं हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। मीरपुर साकरे में फसल लहंदे ई वापारियुनि अघ घटाए छॾिया आहिनि, जंहिंजे करे आबादगार परेशान आहिनि। आबादगार कर्ज़ी थी विया आहिनि। हिन साल पहिरीं सारियुनि जो मुनासिबु अघु न मिलियो। हिन वक़्तु जॾहिं टमाटा, मिर्च ऐं ॿियनि सब्ज़ियुनि जो फसल लथो आहे त उन्हनि जो अघु बि न पियो ॾिनो वञे। मीरपुर साकरे समेत सामुंडी पट्टी, तलके घोड़ाबारी, केटी बंदर ऐं खारो छाण जा हज़ारे आबादगार फसलनि जो मुनासिबु अघु न मिलण करे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। गुज़िरियल साल बि कणिक, चांवर ऐं भाॼियुनि जो मुनासिबु अघु न मिलियो, जंहिं करे आबादगार वापारियुनि खे नुक़सानु पियो। जॾहिं त मुनासिबु अघु न मिलण ख़िलाफ़ काल्ह एहतिजाज कयो वियो। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे आबादगारनि चयो त गुज़िरियल 3 सालनि खां लगातार सारियुनि, कणिक ऐं भाॼियुनि जो मुनासिबु अघु नथो ॾिनो वञे। जेको फसल पोखियूं था उन में असांखे नुक़सानु पहुचे थो, जंहिंजे करे असीं कर्ज़ी थी विया आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मुनासिबु अघु ॾिनो वञे। सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जी दस्तूरी गरजाणी महान कवि शेख अयाज़ जी यादि में मुनक़िद कई वई। गरजाणी जी सदारत नामियारे लेखक उस्ताद निज़ामाणी कई। मुक़ररनि ख़िताब कंदे शेख अयाज़ जा अणछपियल किताब छपाइण जो मुतालबो कयो। नामियारनि लेखकनि ऐं शाइरनि उस्ताद निज़ामाणी, अमर लगारी, मीर हसन मरी, AR आज़ाद, अज़ीम रुझो, इब्राहिम मंगरियो, शुएब लगारी, अब्दुल्लाह निज़ामाणी, कादर बख्श ख़ासखेली, सालिह संजराणी, कासिम आदल लगारी ऐं ॿिनि चयो त शेख अयाज़ इंसान दोस्त शाइर आहे। हुन धरती जो दर्द लिखियो आहे। हू धरती जो तमामु वॾो शाइर आहे। शेख अयाज़ जेतिरो सघारो शाइर आहे,
ओतिरियूं ई संदसि कहाणियूं बि सघारियूं आहिनि। नसीराबाद में तालका इस्पताल जो कमु अञा ताईं मुकमिल थी न सघियो। तालका इस्पताल जो कमु मुकमिल न थियणु, दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ सुजाॻ शहरी इतिहाद जी पुरमन एहतजाजी तहरीक जारी आहे। 44 ॾींहं बि ॻोठ छनहण में शार्ट मार्च करे धरणो हंयो वियो, जिते इस्पताल जी बहाली, दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सुजाॻ शहरी इतिहाद जे अॻवान सूफ़ी गफ़ार चन्ना, कामरेड आसिफ़ काठियो ऐं ॿिनि चयो त सुजाॻ शहरी इतिहाद शहर जे हर चौक पाड़े घटी घटी ऐं ॻोठ ॻोठ में एहतजाज करे अंधनि, ॿोड़नि ऐं गूंगनि चूंडियल नुमाइंदनि ऐं सिहत खाते जे कामरनि खे जाॻाइण जी कोशिश करे रहियो आहे। जंहिं तालका इस्पताल जो इफ़्तिताह 4 साल अॻु कयो वियो हो, उहा ढहणु शुरू थी वई आहे। अॻवान चयो त इहा तालके जे अवाम सां कहिड़ी नाइंसाफ़ी आहे जो सिहत जूं सहूलियतूं बि न पियूं ॾिनियूं वञनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं सचल भट्टी पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त कलम 144 बावजूदि पीपल्स पार्टी जलसा करे रही आहे। बाक़ी ॿियनि सियासी पार्टियुनि जे एहतजाजनि ते पाबंदी मढ़ियल आहे, जेका बदतरीन आमरित आहे। सिंधियाणी तहरीक जे हैदराबाद वारे मार्च ते FIR कई वई। बाक़ी हुक्मरान धुर जे जलसनि ते का बि FIR नथी थिए। अॻवान चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत हिटलर खां बि वधीक आमिर ऐं जाबिर सरकार आहे, जंहिं आवाम खां इज़हार ऐं असेंबली जी आज़ादी जो हक़ फुरे वरितो आहे। सिंध में मुसलसल कलम 144 लागू करे अंग्रेज़नि जी ग़ुलामी वारे दौरे हुक्मरानी खे वर्जायो वियो आहे। ॿिए पासे अवामी तहरीक जे मरकज़ी ख़ज़ानची अली मोहम्मद परवेज़ जे वॾे भाउ नूर मोहम्मद मेमण जी वफ़ात ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार पिणु कयो वियो। कराची में स्टील मिल समेत केतिरो ई स्मगल थियल सामान सोशल मीडिया ज़रिए विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई, जॾहिं त हिकु जवाबदार खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, जंहिंखां जांच पिणु कई पई वञे। टंडे अलहियार शहर जे किले वारे इलाइक़े जा रहवासी मोहम्मद तारिक ख़ानज़ादा, मोहम्मद राशिद, वकास ऐं ॿिया काल्ह टंडे अलहियार में बासर ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया हुआ। एहतजाज कंदे हुननि चयो त बासर माण्हुनि प्लाट ते कब्ज़ो कयो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ हरबा हलाया पिया वञनि। हाल में अवामी मसइलनि बाबति इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻवान शिरकत कई, जॾहिं त इतफ़ाक़ कयो वियो त गॾियल तौरु जदोजहद हलाई वेंदी। पहिरें मरहले में तालका इस्पताल हाल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ जदोजहद शुरू कबी, जंहिं लाइ जदोजहद कमेटी ज़िलो मटियारी जे नाले सां 2 रुकनी कमेटी जोड़े वई। जदोजहद कमेटी ज़िले मटियारी लाइ शफ़ी मोहम्मद बिरोही खे कन्वीनर, एक्शन कमेटी ज़िले मटियारी जे नायब सदर पीर मुनवर अली शाह खे डिप्टी कन्वीनर ऐं SUP तालके हाला जे सदर मिसरी ख़ान खोखर खे जनरल सेक्रेटरी मुंतख़िब कयो वियो। जदोजहद कमेटी ज़िले मटियारी तरफ़ां 30 डिसंबर अंगारे ते तालका इस्पताल हाला जो विज़िट करे इस्पताल जे मसइलनि ते MS हाला ऐं डॉक्टरनि समेत इस्पताल जे ॿिए अमले सां गॾिजाणी करे मसइलनि जी निशानदेही करे डेटा गॾु कई वेंदी। जदोजहद कमेटी ज़िले मटियारी जे अॻवाननि जो चवणु आहे त अवामी मसइलनि जे हल लाइ 3 तनज़ीमनि जे तरफ़ां गॾियल हिकमत अमली जोड़ी वेंदी। अवामी मसइलनि जे हल लाइ हर फोरम ते अवाम जी नुमाइंदगी करण लाइ जदोजहद जो ऐलान कयो वियो। अॻवान चयो त पहिरें मरहले में तालका इस्पताल बाबति जदोजहद कंदासीं। इस्पताल जा मसइला हल करण लाइ न सिर्फ़ु तहरीक हलाई वेंदी, पर अदालत जो दर बि खड़कायो वेंदो। इजलास में बहार सेतो, सलमान लगारी, जावेद, लाला नूर मेमण, हाफ़िज़ शकील काका, आशिक़ अली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। दादू जे ॻोठ जाम ख़ान जे रहवासी 2013 जी आम इलेक्शन में अरबाब ग़ुलाम रहीम जे टिकट ते चूंड में हिसो वठंदड़ जाम शाहिद अली हैदरी काल्ह ॿिए ॾींहुं बि एहतजाज कंदे PP उम्मीदवार ते इंतकामी कार्रवाइनि ऐं नालो मुसलसल 4th शेड्यूल में दाख़िल कराइण जो इल्ज़ाम हंयो। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कंदे हुन चयो त साल 2013 जे आम चूंडनि में NA 232 ऐं PS 74 ते
सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जी पार्टी पीपल्स मुस्लिम लीग जी टिकट ते उमेदवार तौरु बीठो हुअसि। मूं पीपी उमेदवार ख़िलाफ़ु इलेक्शन में हिसो वरितो, जंहिं ते मूं ख़िलाफ़ु ऋण ॿारियो वियो आहे। इंतकामी कार्रवाइनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ु मुल्क सां बग़ावत करण समेति क़त्ल जा केस पिणु दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त 4th शेड्यूल में नालो विधो वियो आहे, जंहिं तहत कूड़ो केस दाख़िल कराइण जो सिलसिलो जारी आहे। हुन अपील कई त मूंसां फ़ौरी तौरु इंसाफ़ कयो वञे। डिघड़ी वेझो ॻोठ कादरबख्श कपरीअ जे रिहाइशन बासर माण्हुनि ख़िलाफ़ु डिघड़ी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एहतजाज रिकॉर्ड करायो। एहतजाज कंदे ॻोठ कादरबख्श जे रहवासियुनि चयो त जाइल साज़ी वसीले खाता तब्दील कया विया आहिनि, ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे, कब्ज़ो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मोरे भरिसां पोहरे जी चोरी वापसि न थी। नवां जतोईअ जे ॻोठ नगर ख़ान जे रहवासी मोहम्मद इब्राहिम एहतजाज कंदे दाहियो त महीनो अॻु चोर मुंहिंजे ॿूर जो सामान, जंहिंमें 3 फेज़ मोटर पाइप लाइन चोरी थिया हुआ। सरकारी पहिरीं मिठियाणी पुलिस सां गॾु पेरो खंयो, जेको पेरो सालार तगड़ जे ॻोठ में वियो, जितां पुलिस हिकु चोर खे गिरफ़्तार कयो हो। गिरफ़्तार थियल असांजे चोर खे अबड़ावासी पुलिस एहलकार असांखे यकीन ॾियारे आज़ादु करायो, पर अञा ताईं सामान नथो मिले। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते क़दम खंया वञनि। लाड़काणे में तालके मीरो ख़ान जे ॻोठ मोहम्मद हाशिम मक्सी जे रहवासी नियाज़मंद मक्सी पंहिंजे सोटनि रियाज़ अहमद ऐं मोहम्मद इस्माइल सां गॾु एहतजाज कंदे चयो त 2 डिसंबर ते इलाइक़े जे बासरनि पंहिंजे ॿिनि नामालूम साथियुनि सां गॾिजी बहिराम भरिसां सिम चौकी वटि मुंहिंजे 20 सालनि जे पुटु डाव यूनिवर्सिटी कराची जे शागिर्द कासिम मक्सी खे मिल्कियत जे तकरार तां गोलियूं हणी क़त्ल कयो हो। पुट जे कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। कातिल धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं सरेआम घुमी रहिया आहिनि, जिन मां ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न ॾियारियो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। दादू जे म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे अञा ताईं पघारूं नाहिनि मिलियूं। पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। म्यूनिसिपल दादू जे मुलाज़िमनि एहतजाजी रैली कढी, जंहिंजी अॻुवाणी मुर्तज़ा भंड, मोहम्मद बशीर शाहाणी समेत ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। म्यूनिसिपल ऑफिसर दादू खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुलाज़िमनि चयो त 3 खां 4 साल गुज़रण बावजूदि रिटायर मुलाज़िमनि खे संदनि जाइज़ हक़ ऐं बक़ायाऊं अदा न कयूं वियूं आहिनि, जंहिं सबबु रिटायर मुलाज़िम सख़्त माली मुश्किलातुनि खे मुंॾेई रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां 8 महीना अॻु ऐलानियल पघारनि में इज़ाफ़े ते बि अञा ताईं को अमल थी नाहे सघियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बार बार दाहिण जे बावजूदि म्यूनिसिपल इंतिज़ामिया को नोटिस वठण लाइ तयारु नाहे। जेकॾहिं असांजा मुतालबा जल्द खां जल्द न मञिया विया त असीं सूमर ॾींहं खां कमु छॾ हड़ताल कंदासीं। ॾोकरी तालके में ग़रीब पोरियतनि खे महांगाई परेशान करे छॾियो। आणियुनि चाढ़ियुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़रीब तबिको मानी लाइ परेशान। लाड़काणे जी शेख ज़ैद वुमेन इस्पताल लाड़काणो औरतुनि जी ज़िंदगियुनि सां खुलियल रांदि, सिरिंज ऐं दवाउनि खां महरूम। बजट करप्शन जी नज़र थी वई हुक्मरान ख़ामोश। लाड़काणे जी शेख ज़ैद वुमेन इस्पताल, जेका औरतुनि जे इलाज लाइ क़ाइमु कई वई हुई, अॼु पाण बीमार बणिजी चुकी आहे। करोड़ें रुपयनि जी बजट, वॾियुनि दावाउनि ऐं हुकूमती इश्तिहारनि बावजूदि इस्पताल अंदरि अहिड़ियूं हालतूं आहिनि जो इंसानियत बि शर्माए वञे थी। हंगामी सूरत हाल दौरान इस्पताल पहुतल मरीज़नि ऐं संदनि वारसनि खे तिबी सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हिकु ॾींहुं अॻु हिकु औरत मरीज़ जी हालत इंतिहाई ख़राबु थियण ते वारस शेख ज़ैद वुमेन इस्पताल खणाए पहुता, पर इस्पताल में न सुरंज मौजूदु हुई, न डॉक्टर वटि हथनि जा ग्लोज़र ऐं न बुनियादी दवाऊं। डॉक्टर पारां साफ़ लफ़्ज़नि में चयो वियो त सामान ॿाहिरि मेडिकल स्टोर तां वठी अचो। नतीजे में मरीज़ तड़पंदी रही।
जॾहिं त वारिस सुरंज ऐं दवाउनि जी तलाश में शहर जा चकर काटींदा रहिया। वारिसनि जो चवणु हो त लाड़काणे जे सिहत शोबे लाइ ईंदड़ बजट करप्शन सिफ़ारिश ऐं सियासी बंदरबांट हवाले थी वञे थी। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई करे करप्शन जी जांच कराई वञे ऐं सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। घोटकी भरिसां घारा स्टाफ ते ॻोठ बानो मंगणहार मां चोरी थियल ट्रांसफार्मर वापसि न थियो। पुलिस जी नाइली ख़िलाफ़ ॻोठाणनि नासिर अहमद, जुनेद अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त आदलपुर पुलिस चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। चोर रोज़ानो चोरियूं करे रहिया आहिनि, पर पुलिस सिर्फ़ु निंड करण में पूरी आहे। हुननि चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूदि चोरी थियल ट्रांसफार्मर वापसि थी नाहे सघियो, जंहिं करे ॻोठ में ऊंदाही छाइल आहे। बिजली न हुजण करे घरनि मां चोरियूं थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे, जंहिंजे करे असीं रातियूं जाॻण ते मजबूर आहियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते ट्रांसफार्मर लॻायो वञे। पिरियालो शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में वधंदड़ बदअमनी, फुर ऐं चोरी जे लगातार वधंदड़ वारदातनि इलाइक़े वासियुनि खे परेशान करे छॾियो। ॻोठाणनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली हाजी अब्दुरज़ाक ओढो, सदाम हुसैन ओढो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि रस्तनि तां गुज़रंदी सुज़ुकी स्टैंड ते पहुती, जिते सख़्तु नारेबाज़ी कई वई। एहतिजाजनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी SHO पिरियालो खे हटाइण ऐं बदअमनी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन चयो त पिरियालो शहर ऐं भरपासे में बदअमनी उरूज ते आहे। हर राति हथियारबंदनि जा टोला घरनि में घिड़ी मेंहूं, बकरियूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुरलूट करे आसानी सां फ़रार थी वञनि था, जॾहिं त हद जी पुलिस ज़ाहिर आहे त अघोर निंड सुतल आहे। हर हिकु 2 ॾींहंनि में फुर या चोरी जी वारदात मामूल बणिजी वई आहे, जंहिंजे करे इलाइक़े वासियुनि जो जान माल मुकमिल तौरु गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। एहतिजाज कंदड़नि चयो त पिरियालो पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे। ॿिए पासे एहतिजाजनि SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त बदअमनी जो ख़ात्मो आणे चोरी थियल सामान वापसि ॾियारियो वञे। नाअहल पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त जेकॾहिं मुतालबनि ते अमल न थियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहदादकोट में वापारी खां 10 लख रुपया फुर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। ई सेक्शन थाणे खां कुझु क़दमनि जे मुफ़ासिले ते वापारी जगदेश खे हथियारबंद रोके फुर करे विया हुआ, जॾहिं त वापारियुनि में ॻणतीअ जी लहर छाइजी वई आहे। वापारियुनि जो चवणु आहे त शहदादकोट गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे, किथे बि को महफ़ूज़ न आहे। फुर जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं बदअमनी ते ज़ाब्तो आणण लाइ के क़दम न खंया विया त असीं एहतिजाजी तहरीक शुरू कंदासीं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन